मूंखे तूं ॿध पाण फोन कयो राति जो पाण फरमायाऊं त 11 बजे राति जो फोन थियो असांखे त मूं पुछियो केरु थो ॻाल्हाए सदर अयूब फील्ड मार्शल तूं केरु थो ॻाल्हाए चई आऊं पीर पघारो जी तूं पीर पघारो ॻाल्हाईंदो तूं वापारु कंदो आहीं छा चई आऊं वापारु कंदो आहियां छाजो कंदो आहीं चई आऊं माण्हुनि जा हीअं कढे विकिणंदो आहियां चई पोइ मूं वटि तूं हाज़िर थी चई असीं हाज़िर कंहिं वटि बि कोन थिया आहियूं तव्हांखे इहा ख़बर हुअणु घुरिजे चई आऊं अयूब ख़ान अची आऊं पीर पघारो फोन रखे छॾियईं पाण सुतो थोरी निंड आई वरी फोन आयो चई केरु थो करीं चई आऊं सदर अयूब थो करां मंझि जा तूं हीअं कढींदो भई हीअं किथे आहिनि माण्हू किथे आहिनि जी माण्हू घुमनि पिया हीअं चई हीअं मुंहिंजे गोदे में पिया आहिनि पोइ तूं मुंहिंजी दावत वठि चई तव्हांजी दावत असां न कॾहिं वरिती न का वठंदा हलूं चई भला पोइ तूं मूंखे दावत कर या तोखे दावत आऊं कंस पर हिकिड़ी शर्त सां चई उहा ॿुधा चई मुंहिंजा माण्हू जेके हीअं मूं वटि आहिनि उहे भारत आहिनि इंडिया में बि आहिनि पर उहे माण्हू गाॾियूं खणंदियूं आणींदियूं वरी बि ॻोठ रसाईंदियूं त आऊं दावत कंस न त कोन कंस इहा बि मूंखे क़बूल ॻाल्हि आहे चई पोइ ॿियो त हाणे इहो आहे त मां माण्हू बेज़ार न हुन चयो सदर अयूब पुलिस लॻाइजां ऐं रेंजर लॻाइजां आर्मी लॻाइजां दावत किथे कंदो चई शहदादपुर में मूंखे क़बूल आहे ॾींहुं वरितऊं ॾींहुं अची वियो ॾींहं ते लारियूं अची वियूं माण्हू खे हितां अची खयाऊं अञा असांजे पट आंजे मां बि खया हूंदा त उहे ज़ात आयल आहे इहा ज़ात आहे अची खयूं खणे विया उते अची ख़लक गॾी तॾहिं माण्हू ॿधंदा पटका रुॻो पटके वेठो आयो अची बीठा सदर अयूब देरि सां अची लथो पाण खां चढ़ियो बगुले ते चढ़े अॼु मान वठे नारा आया सदर पीछे बांह चढ़ाए भले भाऊं वियो ठहियो अंदरि वियो पीछे जी न फौज न पुलिस तो छा कयो आहे इधर उहा फगड़ी पुलिस बि आहे फौज बि आहे तूं हल ॿार तकरीर कर सदर आयो अची बीठो ॿार हलियो पीछे बीठो अचे त पाण चयो त हाणे तकरीर कर त पुछियो कोन पाण फरमायूं त जमायत सवरी ही पंहिंजे मुल्क जो सदर आहे हिन जी इज़त करो हीअ माण्हू चङो आहे अलाह ताला हिनखे ख़ुशि कंदो ऐं हिन जी इज़त करो चऊं ठीकु आहे असां क़बूल जमायत खां वठी नारा आयाऊं दुआ घुरे पीछे पाऊं वरी पाण आया त थींदो भला हिन खे परेड कहिड़ी आहे पुलिस बि आहे सभु ॻाल्हि हीअ आहे पाण फरमायूं त हिन खे परेड लठ जी बि आहे कुहाड़ीअ जी बि आहे इहा छा कंदी पाण फरमायूं पोइ हाणे नी पोइ आउं छा करां त सदर अयूब चयो असीं ॿुधूं पिया चई त लाउड लॻाया न त चई पोइ आउं चई हथियारनि जी परेड ॾिसी हेतिरनि खे आउं ग़रीब किथां हथियार आणो चई हथियार आउं थो ॾियां ऐं कंहिं चई पोइ परेड माण्हू आउं थो ॾियां पोइ मारका विहारिया पीछे ऐलान कयो इख़बार मिले कोई नहीं त बाबा मुजाहिदी में नाला ॾियो तव्हां वञो मुजाहिदी में जीअं हुकूमत जी ॻाल्हि ते हलो ऐं परेड वञी करो पोइ हिते आया वीचारो तॾहिं अमीर फ़क़ीर मंगरियो बि हयाती हुजे हिन पंहिंजे ॻोठ में बि आया हुआ ॿियनि अख़बारों में रेडियन में ऐलान अची विया आऊं त न फ़क़ीर खे वीचारां सिद्दीक़ फ़क़ीर उमिरि जो हिते हथों चई अड़े ऐलान थो ॿुधो मुंहिंजो कहिड़ो अची हीउ पीसी ऐलान अची वियो आहे न ਜਦੋਂ ਮੁਜਾਹਿਦ में नाला ॾियो न पोइ खपनि कमांडो चयो हाजी इब्राहिम उमिरि जो चई 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 हा
पोइ असीं वियासीं खिपरे में वञी नाला ॾिनासीं तॾहिं अभरो हुजो हींअर कहिड़ो घुमां भई छोकिरनि जो ॾाढो अभरो हुजो भई नालो सही अची वियो सभु टेस्टूं कयूं टेस्टूं त नाला ॾिना मज़ाजीअ में प्लेट शुरू थी वई कपिड़े कमांडर शुरू थी विया ॻाल्हियूं प्लेटूं सभु हलियूं हला मथा 2 महीना प्लेट कईसूं जंग शुरू थी वई 65 वारी पाण हुकुम कयो तव्हां जंग ते वञो जंग जो हुकुम थियो तॾहिं हुकुम आयो त तुंहिंजा मुजाहिद जे वाघा सरहद ते फरमायो न इहा सरहद मुंहिंजी कोन्हे आउं माण्हू ॾींदुसि मुंहिंजी सरहद ते पोइ माण्हू लॻायूं हिन सरहद ते पाण जो आउं अचां पियो थो उमरकोट फलाणे ॾींहुं हुते पहुची वञो हथूं के में सीड़ूं हथूं के में हितां गाॾियूं निकितियूं त चई हितां वञो पिया अथव मेजर वठण गॾु पिया अथव बिस्तरा ॿिया सभु गाॾियूं में असीं अकेले वियासीं उमरकोट में 12 ॾींहं थी वियो निमने रोड ते हेठां वञी वेठासीं थकासीं हिते सिज हुजे वेठासीं जिते पीसणी सिलेटी गाॾी हुजे हुनमें शीशा बंदि हुजनि पीसी अचे पियो ॾिठो कयूं थका आया पिया त वेठासीं असीं वेठासीं 6 ते ॾाखण 6 में 4-5 ॼणा त वेठासीं पीछे अची गाॾी हरे हरे गाॾी अचे पई कारा शीशा ख़बर कंहिंखे कोन पई उतां ई न शीशा असां वटि हेतिरो बंदि आयो न मस्जिद जेतिरो शीशा लाता ई ख़लक खां बंदि थी शीशो खे गाॾी का हली वियो उमरकोट किले ते उथियासीं बीठासीं जिते माण्हू अची वियो जी बाबा हाणे पीसी चए थो अचो अंदरि असीं वियासीं अंदरि गौर करे बीठासीं पाण निकिरी आयो पाण ईंदे अची सलाम वारे ख़ुशि करावत करे फ़क़ीर अलाए कहिड़ो हुनखे चई झंडो पियो खणे हिन किले ते ॿधु जैसलमेर जे किले ते ॿधु फ़क़ीर चढ़े वियो मथे उहो झंडो ॿधई झंडो कढे लही आयो हेठि पाण फरमायो ही जंगियूं कहिड़े वक़्तु थियूं हुयूं कीअं थियूं हुयूं तव्हांखे ख़बर आहे कई चयो वीचारा वॾा जेके हुननि का कहिड़ी ॻाल्हि कई का कहिड़ी कई ठहियो चई पाण वटि जे करीमनि जे वक़्त में जंगियूं थींदियूं हुयूं पोइ माण्हू घुराईंदा हुआ पोइ कॾहिं 2 ईंदा कॾहिं 4 ईंदा कॾहिं 8 ईंदा पोइ पाण चवंदो हो त अॼु तरसो वरी ॿिए ॾींहुं माण्हू घुराईंदासीं छोकिरो हिकिड़ो आयो सियाट आउं वञी बीठो तो भरनी शइ में मुड़ुस मूंसां गॾु तो अहिड़ा ढिंग हुजनि विच में चए थो आउं तेरी थिरी न थिरी त आयो उहो बीठो हो त छोकिरे खे सॾु कयईं हाणे पीसी पाण थो फरमाए सॾु कीअं आयो चई बाबा तूं नंढो आहीं जंग ते हलण जहिड़ो कोन्हे तूं जंग ते न हल चई मुंहिंजो साईं शौंक़ु आहे चई न तव्हां न हलो जंग ते उहो हले जंहिंजे ॾाड़ीअ में फणे फासे रवानो थियो चई हाणे अॼु वञो सुबुह जा वन वधनि माण्हू सुबुह थियो छोकिरो गॾिजी हीउ सिधो छोकिरो वियो लोहार वटि रुख जी फणे ठारायईं फणे ठाराए गोदरे विझे वरे गॾिजी आयो विशे सरदार चयो त पाण करीमन चयो त बाबा तोखे मूं अॻे चयो हो त तूं नंढो आहीं तूं न हल तूं आयो अची सदके अञा तो हिकिड़ी ॻाल्हि कई उन ॻाल्हि लाइ थी आयो चई कहिड़ी तो चयो जंहिंजी ॾाड़ीअ में फणी फासे उहो हले चई हा तने रुख जी फणी छका कराए हाथी तने पुठनि तने चई तूं हलियो सघींदो त आउं बीठो हुअसि साम्हूं सिधो जो इहा ॻाल्हि करे निकितो सिधो आयो मूंखे जीअं बाह मां जॾी आउं पाऊं थियां त हमरा गॾु हुनजो पीछे घुराए पियो अॻिते थी न पीछे हंज में त बीठो हुयो तॾहिं पाण ई फिरे मूंखे उलहनी पासे बि हली पिंड उभरनी पासे ते बीठो उत्तर मुहाड़े वारो बीठो बि
इते चीन त अलवली खान हथों को जो महाजरो वो कोने ज्यादा वो बेचारा बीठो हाणे त ॿार अची केॾा हाज़िर अची तव्हांखे कोई तकलीफ़ ईंदी हाणे मूंखे मां मझलियो बीठो हुयो हाणे उहा बर्दाश्त तव्हांखे सां ॿियनि खे बि सेखारिजां ईअं चए वरी मूंखे ॿाह माथ वटि पुठनि हथ हणे जी मुंहिंजाए त हीउ मुंहिंजो हुए त कुल खिलिया त मां फरमायाऊं त ॿेड़ा पार आहिनि पर कोशिशि त इहा कजा कमु करिणो आहे तव्हांखे त हुन ॾे निहारे त हू अॻे उथी वञे हुन ॾे निहारे त हू अॻे उथी वञे इहा ॿधी कजा मरी विया त शहीद बचिया त गाज़ी पक हो कम में छिछा न कजा जंग रसूल करीम न थी रसूल करीम इहा तकरीर कई रसूल करीम चई त ॾुखे में कमु ॾुखियो काठियूं चूंडणु हुए उहे चई आऊं चूंडींसि अहिड़े नमूने सां कुर्ब मोहबत कजा इंशाअल्लाह ताला जो वार वॻो कोन थींदो ऐं हीउ किलो पाण चाढ़ो जैसलमेर जे किले ते इंशाअल्लाह ताला आंजी फतेह अल्लाह अल्लाह जो रसूल दीन ईमान रोज़ में बरकत विझंदो पर ईमानदारी रखिजा पर ॿियो नंबर त नंढड़े ॿार जी इज़त वरी कजा टियों नंबर त माई पोड़ी जवान उनजी बि इज़त कजा चौथों नंबर त जेको अच्छे ॾाढ़ी वारो आहे उनजी इज़त उन खां बि मथे कजा इहे ॻाल्हियूं मुंहिंजी यादि करो इहे सभु ॻाल्हियूं करे पछाड़ी दुआ घुरे वीचारो फ़ाइदेमंद सियाणियूं हुई तूं सियाणींदो हा हिन जो किबला वरे दुआऊं घुरिजे दुआऊं बसि ॿेड़ा पार आहिनि वरे दुआ घुरे कलमा भरे दुआऊं करे तव्हांखे रवानो हुयो पोइ असीं वियासीं जंग ते राति जो पाण उतां हासिल अञा पीछे उते राति रही मताए शाम जी तकरीर कई राति पई त अलाह त हिते तसवीर त राति पई हाणे वेठा आहियूं त जहाज़ मथां मटे वियो लड़ाकू जहाज़ मटे वियो त हड़फोट पइजी जहाज़ जगी मटे वियो हाणे पीछे ते ॿुधायो वीचारो ख़लीफ़ो आख़िर काज़ी फ़ैज़ जमादार अलवी राजी इब्राहिम उमर जो इहे करिजे विया पीसी वटि ॿार पीछे अंदरि का तस्वीर बि पढ़ी ॿारहें हिकु जो टाइम हो या यारहें जो खुड़को थियो सारे पाण त अलाह त छा आहे ही जहाज़ वठे अची हा असांखे इहा ख़बर आहे ऐं कीअं आया असीं आया त हाणे कर जीअं हितां उलंदा गंभरो आहे जान महमद पलीअ जो मुरीद माण्हू आहे तूं राति जो उते वञी रह असीं सुबुह जो अची माण्हू फरमायूं त कुकड़ बचा चढ़ाइण वेंदी हा पोइ उहा जॾहिं बाज़ मथां फेरो ॾींदो आहे पोइ केॾां वेंदी बचनि ते ठोकर ईंदी पोइ चई मूंखे छॾे ऐं भॼी वञा ग़लति ॻाल्हि आहे तव्हां हाणे वञो ॿाहिरां माण्हू मुंहिंजी कंपनीअ में घुमनि पिया इंडिया आया उहे वञी ॿधो इहो रुॻो अहिड़ो ऐलान मूंखे आयो त माना ॿुधायो तव्हांखे ॿुधाए पीसी माण्हू ॿधो हा वञो हीअ आया पाण खिलंदा हुआ अचनि ॻाल्हि कई चए 12 माण्हू मुंहिंजे वेठा घुमनि कंपनीअ में इंडिया आया 12 भले टिपले थिया गेट वरे ते बीठा हेॾा माण्हू ख़बर न पए नेठि ही राति हथों को यारो अलवी खान ये ॿई बीठा अॻे तॻे ॿोली कयईं माण्हू आया बि विया बि शहर जे ॿिन्हिनि वारी ॿोली करे हिकिड़ो माण्हू अची मटियो हुनखे हिन बाह मां झलियो केरु चई न हाणे इहो झलियो रावत महाजर झले ॿियो असां मां कहिड़ो बीठो हुन टुवालियो खणे हितां विधई ॿियो हितां विझे पाण मरो थियईं
जी सची कर बाहों ने हली में नहीं जहाँ सची कर तुम्हें जी आयो है तने उन जो आओ मनी हाँ ना ते कोई कहते अच्छा आए तो बंद बैठा आने से तो बंद पान मस्जिद का थोड़ा पर लोड़े जे तो हाँ बाहर वाची कोठे वाचो में 11 होते बैठा ओ ये बदे बची आया माई वनी रिपोर्ट ने जे यो आके वो जहाज उधान आयो तो पीछे के उधाओ ये मानू बधो बियो अमल लो सुबह वाला मालिक है वो पीछे या गाले ते चली सुन ये सुबह थियो इते संगे प्रो खोसो शहर बंद थियो खोले न तो फिर आया न चना मानू खाइन लो वो शहर बंद थियो वो उन्हें चंदो करे असांखे सुबह वारी मानी खाराई 4 ते गिरदार मानी वानी खाराई शाम थी असांखे ऐलान थियो त बाबा हाण हलो असां असांखे गाॾियूं खयासीं छॾिया छोर स्टेशन ते छोर में आयासीं उते रेल गाॾी अची बीठी रुॻो मुंहिंजाए थियण लाइ पोइ हितां असांखे खयऊं नए कोट रात जो 12-1 बजे वञी छॾियऊं नए कोट में अधी गुज़रे वई गचरा त उते असांखे मानी मिली कुझु कोन भुॻड़नि जी बोरी हिकिड़ी खणे आया उहा अची लाथऊं पोइ हुन मां झोला भरिया असां कोता भरिया पोइ असां उहे विधा झोलनि में हाणे गाॾियूं आयूं इहे वरी टैक्सी जी गाॾियूं आयूं फौज वारियूं खयऊं हीअं ॾखड़े हलिया खयऊं फेराए पंहिंजे मुल्क में तॾहिं ॾुकार उते छुकार असांखे वञी छॾियऊं साछरे शहर जे उलझे पासे त पुलिस भरियो अॻियां बीठी पुलिस वारो हिकिड़ो सूबेदार आयो जी बाबा गाड़ियों में न रहो शहर में माण्हू ॾिजनि था हुर था अचनि था माण्हू खाइनि था ऐं असां हिते हाजी इब्राहिम चयो बाबा असीं बुख था मरूं था असांखे त सीधो सामान ॾियो शहर खां ॿाहिरि वियूं पोइ देगी खणी आया चांवर नऊं ॾाखणे पासे सां रधासूं खाधा हलूं माना सिॼु लहण में वियो उन महिल गाॾियूं आयूं जे बाबा फौज अची वई खीसर जे ओतिरे पासे तव्हां कोशिशि करो हलो असांखे वञी उते लाथऊं कहिड़ी टाइम आहे 12 बजे राति जो जल्दी सामान विझे अचे रवाना उते वञी लथासीं हाणे असांखे चऊं बाबा हाणे 3 माण्हू थी वञी वियो मोर्चनि में हाणे मोर्चनि जी असांखे सिखलाई हुई कोन दड़ो वठी वियासीं वारीअ जो ढिगियूं पहिरियों ठाहे हाणे को हिते वेठो हुयो को हिते वेठो हुयो ढिगियूं ठाहियो मेजर वीचारो घुमंदे फिरंदे आयो अची हीउ छा आहे जो साईं हाणे चयो मोर्चा ठाहे वियो मोर्चो हीउ मोर्चो आहे ॿियो छा आहे आखे ख़बर आहे त गोली किथां थी अचे ऐं त देगी मथे वेठा हो कीअं अलाह भली चवंदो वञी करे वरी मथां अञा ईअं हलिया पिया फौज वेझी हुई कोन सिॼ उभरण वारो हो ऐं हाणे असांखे चयूं कमांडर चयो हाणे तव्हां मां काड़ो ॾींहुं थी वियो ठिकर चांहि वारी गोरी भल हुई छाछरे में रहिजी वई भले हाणे असीं थियासीं सभिनी हलिया ठिकर हंडी कोन्हे गाड़ो छा हाजी इब्राहिम वीचारे हिमोर चयो बाबा हिते ढरो ॾिसो को ॻोठ वेझीअ में हुजे त ठिकर खणे अचो पोइ वरी वापसि कंदासीं चांहि मां करूं भले हिते असीं ठहियासीं 3 ॼणा 2 ॼणा त भला हिकु दड़ो छॾे ॿियो ॻोठ वॾो हिकिड़ो पियो वियासीं अकेले हुते वियासीं त हिकिड़ो ग़रीब वीचारो पाणी पियो भरे पार सुठा आहिनि असां ॻाल्हि कई यार आऊं ग़रीब मूं वटि शुकर अहिड़ो आहे कोन मनर नाले वज़ीर हुजे चेयरमैन हुजे नोहिड़ी पुलिस वारो हुजे उहे अचनि पिया
इहो असां चेयरमैन इन्हें वटि सभु कुझु आहे वञी घुरो असीं वियासीं वेठे अकेले हुन चयो आहे छा चई हीअ ॻाल्हि चई मूं ठिकराइनि कोन आउं पाण हुकूमत जे कम सां वञा पियो ऐं मचाए थो त पंहिंजे लाइ ठीकु आहे निकिता नोहिड़ी पुठियां पियो वञे मरे वालो हिनखे कच्छ में असीं वियासीं पाण अचूं पिया त कमांडर टे चारि माण्हू ॿिया इहे दड़े मां लथा हेठि अचनि पिया असां ॾे वेझा अचे हाणे आहे छा चवंदो वेली हीअ ॻाल्हि आहे हीअ मां हाणे कमांडर पीछी चयो त बाबा हिन पंहिंजो बि नालो हुन वठी ॾिया चवंदी असां हिन सां हीअ ॻाल्हि कई हुन हीअ कई चई ॾाड़ीअ मां दले वठी अचो वञो असीं वरी सॾ कंदा पिया वञूं नेठि जॾहिं ही ॿिया माण्हू ठाहिनि तॾहिं बीठो वियासीं झलियोसीं हिनखे ॾाड़ीअ मां हथड़ियूं कबिरो तूं सुञाणे इन ॾाड़ीअ मां इन ई झलियो मूं सठ वालो फुरायो नोहिड़ी बंदूक सुठो गॾु पियो अचे हुन पुछियो कमांडर चयो अरे केरु आहीं चई बजीर मुस्लमान हिंदू चई मुस्लमान कोन आहिनि चयाऊं मुस्लमान चई न वरी सारे खां पुछे तूं केरु आहीं चई आऊं नोहिड़ी आहियां हिते कीअं आहीं चई हिते आयो आहियां हिनजी हिफ़ाज़त में उठ वठणा आहिनि मुजाहिदनि खे ॾियणा आहिनि बेगिरी मुजाहिदनि खे आखे उठ ॾियणा आहिनि हा इहो साम्हूं छा थो ॾिसे चई स्कूल हलो आयासीं उते चई हीअ कोठी हीअ कोठी हिकिड़ी कोठी वेही असीं हिन में तालो लॻो पियो चई न चई कड़ो खोलो कड़ो खोलियो चई हिन बजीर खे हणो अंदरि हाणे अंदरि हणो दरोड़े चई भाॼियूं कड़ो ॾेई छॾियो ठाहियो हिते हाणे चई हाणे जॻाए छॾे चई मुजाहिदनि में लही अचो सभु हिते ॾेरो ठाहियो उते वरी स्कूल जी घर में कंटो हिकिड़ो वॾो बीठल वेठासीं सभु कचहरी कईसूं चई गाॾी आयो हिन छाछरे मां तव्हां सामान वठे अचो पोइ चई चांहि कढो गाॾी वेही सामान वठी आई आया उते ख़बर पइजी वई त मुजाहिद आया न हुनखे पूरो छॾियो आहे न हाणे इहो कीअं सुठे पोइ ॾस ॾिनऊं चऊं बाबा आचार फ़क़ीर नालो नोहिड़ी वीचारो आहे राम उहो मुरीद उनखे वञी चओ उहो अचे त छॾंदा न त ॿिए ॾींहुं चवंदो कोन छॾंदा पोइ साईं भाई पीतियो ॿिए ॾींहुं हुनखे वठी आया आयो उते आयो गॾियो जमुमांडर सां वेठो चई हीअ मुस्लमान हिंदू चई साईं आहे मुस्लमान पोइ चई हीअ ॻाल्हि चई आहे मुस्लमान पोइ कढोसि हाणे वियो निकिरो घर उतां वञी हिकिड़ी बकरी काराई ॿोरी चांवरनि जी खणाई गिहु खणाई हाणे मानी थो करे अची लाथई चवंदो भाई कमांडर खां पुछूं कमांडर चयो न बाबा तुंहिंजी मानी वानी असांखे खपे कोन थी मुजाहिद चई आखे बकरी खपे बकर खपे कहिड़ी बि शइ वठे ऐं पंहिंजा चांवर वठे जी नथो हिन जी मानी कोन खाईंदा हुनखे वापसि माल ॾेई छॾियोसीं वेठासीं मानियूं वानियूं ठाहे खाई ॿी राति पई जंग शुरू थी वई त फौज इंडिया जी पहुची वई किथे जैसे जे पार ते माण्हू आयो फौज पहुची वई ऑटो हलो हाणे राति जो ॿारहें संझे वारी निमाज़ आई पढ़ो था उहा पढ़े हाणे निकितासीं ऐं माण्हू कुल तरह जा हुजनि मुजाहिद सभु त उते माण्हू जो वास्ता माण्हू घणा ॼणा आहिनि त चयूं हलो वलनि वारे खे पुछूं न पंहिंजा माण्हू आहिनि त फौज जो घणेई आहे त धड़ाड़ा पिया निकिरी आया हुनखे चयूं बाबा फौज अची वई जाम जेसि जे पार जे वञी उन्हनि जे पासे वारे दड़े ते जाम फौज त सूबेदार भॼी आयो असां वटि आर्मी वारो अची वियो पाण हथियार वॾो आहे कोन हीअ हथियार कमु कोन ॾींदा
असीं वापसि वरियासीं त असांखे आर्मी कावड़ बि तव्हां इनकार करो सुबुह जो पाण हलेसि करो माण्हू बचनि हथियार बचे फौज बचे पोइ पाण हलूं ॿियनि कुलनी हाव कोई हसन नाले हिकिड़ो राजाड़ो हुजे काज़ी वारे ॻोठ जो उहो चए पाण खे पीछे चयो वापसि मथां वरो ऐं चयो त वापसि था हलूं हली करे गाहे हीला हथर जे पीछे जो चयो मोकिले जॾहिं आर्मी ते न हलिया वञो बाबा इहो आर्मी वारो ख़ुदि पाण खे उस्ताद पियो चए थो हुन सम्झायो हाणे वियासीं पाण हा सम्झे ॿी राति ते हलो हलो त तव्हांजे टोला करे निकिता त हिकिड़ा उलनि जे घर निकिता ॿिया घरनि जे टिया विचा त हिकिड़ो टोलो असांजो जो वियो त उलनि जे पासे मां वियो त इंडिया जी फौज में पहुची वियो अची वियो त उन सां गॾु वायरलेस वारो हुजे वायरलेस हिन थोरी वायरलेस कई त बाबा हिते देश जे पार ते का फौज कोन्हे हीअ सभु पंहिंजा माण्हू आहिनि तव्हां हलिया अचो हिते हिकिड़ो मेजर असां वटि पहुची वियो उहो गाॾीअ में असीं बीहासीं सिधी गाॾी हुई त देश जे पार जे उलझे पासे दड़ो आहे हुनजे मोर्ते ठहियल मोर्ते में माण्हू वेठा ठका गोली कराया असीं अञा पहां हुजूं हिन खे रान में आई रान में जा गोली आई त हीअ भाॻो लहे ड्राइवर मारिजी वियो शहीद थी वियो ॼाणो गाॾी में लॻी वई हीअ भाॻो असां वटि अची मटियो अरे त ॻाढ़ो थी वियो मवाड़ो त चए बाबा हाणे करो उथी जा न पोइ हिते अचो पिया फेर कंदा अचो पिया ॿार अची वियो घेरे में अलाह मालिक निकिरी वेंदा पोइ हिते अचो हीअ भाॻो वञी दड़े जे घन में शनियारो बीठो हुतां फायर कयईं असीं माना हितां वारे रते कोड़ एतिरो पंधु पेट भरा आयासीं निकिरी वियासीं ॿाहिरि आऊं उहो राजड़ हिकिड़ो ॿियो हुंगर जो उतां भॻा मायूं मिटी खणंदियूं हुयूं त उहा खॾ ठहियल हुई आयासीं उन में जो आयासीं त गरनेट हयऊं न त कुदरत मुंहिंजे अलाह जी सिधो उन राजा जी छातीअ में आयो किथां थी वियो असीं डोड़े निकितासीं मोर्चे मां ॿाहिरि असीं भॼी वियासीं इहो वीचारो उते शहीद थी वियो असां खजाणियूं हुनजी बंदूक बि कोन जो कूड़ माण्हू कोन उहो वीचारो उते शहीद थी वियो सिॼल थी वियासीं सभु अची ॻरियासीं असां ॻाल्हि कई असां ॻाल्हि कई साईं हीअं थी वियो जो कमु मथा देरि थोरी थी हाणे फौज असांखे जे वरायासीं फौज अचे असां उन्हनि जे पासे दड़ो वाॾो हिते आहे ठकुरनि जो ॻोठु ॾहली नालो उनते फौज पहुची वई पूरी ब्रिगेड में 1400 फौज हूंदी हुई फौज पहुची वई हाणे ट्रैक ते चढ़ी हिन सां गॾु ट्रैक हुजे वॾो वॾो आहे हुन मां ट्रैक चढ़े सघे न ट्रैक भरा असां ऑडर मिलियो बाबा हाणे पहिरो सख़्त जो फौज अचण वारी आहे असीं वेठा आहियूं ट्रैक न चढ़े सघे नेठि 7 थिया 6:30 थिया वायरलेस आई त बाबा पंहिंजा जहाज़ अचनि पिया तव्हां बिस्तरा खणे वञो दड़े ते लिकाओ उते लिकी वञी वियो पंहिंजा जहाज़ अचनि पिया का 8 थिया असीं वियासीं वञी पे लिकियासीं वञी फोगा टारा वारा वठे वेठा अचनि पिया तेज़ आया फेरो असां रखण थी उलंदे फिरिया उलंदासीं वरी उतर विया उतर वञी दड़ो हुओ वॾो पीराणे पार वारा निकिता उतां वरिया पाण भरे टॾे असां वटि अची मटिया अची वेॾे ॻोठ ते गम आया हिकिड़ो जहाज हा हा जहाज जिते फौजी जहाज आई उहो 8 जो टाइम हुजे माल बि वथाण में वेठल हुजे ख़लक हुजे परवाह त हुनखे हुई कोन पोइ कलाकु पूरो गम आया हिकिड़ो चढ़े वियो मथे भींभूरी हिन ॾिठणु हूंदो 2 बम ते आया वारे ते हाणे वारे ते रवाना विया हलिया
વ્યાજ ને તને બતાવ્યા શામ જો 4 બજે તું તો પોલીસન ગુમ કર્યા 4 બજે શામ જો આવ્યો અધ કલાક પ્રમાણે તો હલે આવ્યા કોણ ઓ સામે ઘેરો કરશું ઘેરો કરશું ચૂપ થઈ ગયા ગાળે કે કથા માયા જામા છોડને રાગના या भेड़िया हमने के भूख 4 लिए बुखारा रहा सामान भी आपका बेटा बेटा खाया हमने के बताए रवाना खाया व्या मसा संगे आडर मेरे बाबा हाने एला को घोटड़ो का वटे घोटड़ो ते नांदर शारा रहा मोना बैठा बेचारे तने यो पांचो कलरो है अरपेलो कौन आयो घोटाले में अरपेलो फकीर कट पर हो हाँ वो इन्हें पासे हाँ एले पास वो इन्हें पासे रविवार खान पास कई बड़ी कहानी तो बुद्धि होती हाँ है वली वली हाँ कई मैंने बोला ना हाँ ये वो सांता यो आठों मिले बने रोहिड़ी थे वो हसीनता संग आसों रोहिड़ी थे उते वासों 4 5 8 ॾींहं तरसिया असां घोटड़ो त थी आयो नेचर कि बाबा के साम्हूं दुश्मन वेठा आहिनि तव्हां हुन सां विड़ो कोन था तव्हां हीअं घुमो पिया घर में घुमो थी मोर्चा उते रेंजर जो अॾो आहे हुनते ठहियल आहे हुनते चढ़िया हुनते बराबरि वेठा आहिनि माण्हू असां खां एतिरो पंधु आहिनि जेतिरो पंधु पाण खां माना दोताणीअ रुॻो ठहियो हाँ इतो ऊपर ठहियो हाँ जो सुबुह जो पंहिंजी फौज अचोती तव्हां घेरो करो हिनखे ॿधो के साम्हूं वेठा सुबुह जो 8 थिया असां निकियोसीं घेरो फैले हले 12 माण्हू हुजनि बराबरि हो असीं 400 माण्हू बस फैले हले शाम जो उनखे वञी ॿधाओ शाम जो ॿधासीं असांखे अचिणो त जेकॾहिं तव्हांखे ॿधनि था या भॼो था त मैगज़ीन गुर्त बंदूक वारो उहो कढे छॾे छॾियो को बंदूक कम जी कोन्हे को हिन गुर्त कढे लिकाए छॾियो हुनखे प्लेट बि लिकाए छॾियो पुछियोसीं बाबा बंदूक जा गुर्त जे साउंड हुआ ई कोन अरे मरो इहा मुक़ाबिलो यको कयो हुआ कोन मेजर बिठो मेजर चुम जाए लगे कठे इनके गोली साम्हूं बीहारे ठका कराई गोली वञी किरियो चई हाणे छती करो या असां इहा का चओ असांखे मिलियासीं तॾहिं ॿियो बि मारे ॾिनऊं जेके हिकिड़ो जहाज़ अछो आयो उहो अची असां वटि खणो लथो लथो उन मां 4 माण्हू भॻा हाणे हिते रोहिड़ीअ मां सींधी आहियूं भैया तरण भैया आखिर कहिड़ो कानून जो ॿधल माण्हू मारो पिया जो कानून बंदि ठहियो हथु कढे हलूं उहो जहाज़ वियो ही माण्हू कोठे असां असांजे डेरे में न चांहि पीता हूं न मानी खाता हूं न पाणी पीता एॾा हराम सिज लथो गाॾी आर्मी वारी आई उहा खणी पाणी खणी वेही हले असीं वेठा हुआसीं कचहरियूं कयूंसीं दुआऊं कयूंसीं चयो त न किथां माण्हू आयो ॿुधायो पाण हिते घुमे आ वेठासीं कोन पिए अलाह पघार जी महिरबानी हुई कमाई अची विया पोइ असीं 6 महीना हुआसीं रोहिड़ी ते पूरा 6 महीना रोहिड़ी ते हुआसीं 6 महीने 8 महीने बाबा हाणे रही ठही थी वई आहे मुल्क ठही वियो पाण में फौज ठही वई आहे हिते ठहियो त उन वक़्त में इंडिया में वज़ीर आज़म लाल बहादुर शास्त्री पाण वठो सदर अयूब हिन जो फ़ैसिलो थियो त काशगर हिकिड़ो मुल्क चवंदा हुते त थियो त हुन चयो त हीउ जेको मुल्क आउं खटियो आहे सो आखे थो आउं ॾियां ऐं हू मुल्क जेको उत्तरे इहो मूंखे ॾियो त हिन सदर अयूब ठीकु आहे ॿियो वज़ीर बि थियो हुन चयो त इहो मुल्क तूं ॾींदो त पाण वटि टको कोन ईंदो पाणी ईंदो ई कोन
ही बिल्कुल टाणे पाण के लाना तो सदर आयोग थोड़ा बाहर रख दो बाहर निकली पीछे गजे तो मुँह गाले ही करिए हो रही करिए आजा तो पान फल मायो तो ये सूरत यार वो आसान लगे लिखे मजा आएगा सबने गरी नहीं वो आए अलाए हाल मुखल विसरे गई तो या तो वे टेबल पे पढ़े ऐसे करे ये हेठ मुठे हन तो शास्त्री हूँ तो ही बोलो पूछे ना वो लिखा है थारा करा देवा वो ठका कराए उठे मथा का हाल बदल सो यार बहादुर शास्त्री भी हो राम करे वो असांखे ऑर्डर मिलियो आहे असां हैदराबाद मीरपुर मां लाहे आया असां सभु घरु अची दुआऊं घुरियूं असां वेठा असां इहा ख़बर इहा चार रोज़े वारो ख़ुशि सुभान अल्लाह एक पागा